ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। महात्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। ये मीठा मीठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंता मीठे मीठे ॿार बाबा चवंता कि हाणे देही अभिमानी थे खुद खे आत्मा समझी करे पंहिंजो बाट वजाए। खुद के देह न समझे। मां आत्मा आहियां ये समझण सां मां आत्मा आहियां ये समझण सां सदा ट्रस्टी थी करे अंदर ये असां जॾहिं खुद के शरीर समझदा आहियूं त मुंहिंजो शरीर मुंहिंजा संबंधी मुंहिंजो धन अची वेंदो। लेकिन मां त आत्मा आहियां। मां आत्मा परम पिता परमात्मा जो ॿार आहियां। त ये तन भी बाबा जो, धन भी बाबा जो, जो सब संबंधी आदि जो भी है सब बाबा जो है। ये खुद की आत्मा समझण सां तन मन धन ये जेको भी धन है ये परमात्मा जो ॾिनल। अगर असां ये समझूं त असां धन खे कॾहिं फालतू ख़र्च न कंदा। कॾहिं परमात्मा जे धन खे अगर माण्हू कोई नॉन वेज खाईंदो आहे, उल्टो सुल्टो खाईंदो पींदो आहे, पैसा ज्यादा वेस्ट कंदो आहे, वो समझे भई ये परमात्मा जो धन आहे। भई समझंदो न भई भगवान जो धन मां अहिड़े खाइण में कीअं वेस्ट कर। भगवान जो धन मां अहिड़ी फालतू सारी चीजूं खाइण पीअण में जो माण्हू नॉन वेज ड्रिंक वग़ैरह कंदा आहिनि, सभु खाइण पीअण में मां वेस्ट कीअं करा। भगवान जो धन मां फालतू छो ख़र्च करा। अॼु माण्हू वटि धन न आहे लेकिन की माण्हू धन खे आलतू फालतू ख़र्च था कनि। त बाबा चवनि था कि हाणे सदा देही अभिमानी पंहिंजो तन मन धन सभु कुझु बाबा खे अर्पण कर परमात्मा खे। त इन सां न पंहिंजे तन जो भी असां ठीक रीति सां संभाल करे सघूं। मन में भी आलतू फालतू विचार न सोचते कंहिंजे लाइ। धन भी असां सदा सुठी रीति यूज़ कंदासीं। पर तन मन धन माण्हू चईंदो आहे तन मन धन सभु भगवान जो ही है। लेकिन अगर असां सच्ची में इनखे भगवान जो समझी करे यूज़ करूं त असांजो तन सदा तंदुरुस्त रही। बीमारी कलयुगी दुनिया है त बीमारी त थींदी रहंदी आहे। लेकिन माण्हुनि जी बीमारियूं जीअं अगर परमात्मा जो तन समझी करे हलंदासीं असां न बीमारी में भी हाय हलो हाय न करे परमात्मा की यादि करे न बीमारी सां भी परमात्मा जी शक्ति सां जल्दी मुक्त थी सकता है। मन भी असांजो सदा शांत रही सकता। धन भी असां माण्हू वटि लख रुपए एॾा सारा पैसा हूंदे हुए भी माण्हू पंहिंजो जीवन नथो जी सघे। जीवन में सुख शांति खुशी न। लेकिन परमात्मा जो धन समझी करे असां धन के कार्य में लगाईंदासीं न उन धन सां कुछ भी चीजूं वठंदासीं खाईंदासीं पींदासीं चीजूं वग़ैरह शरीर निर्वाह से कंदासीं त उहा ज़रूर धन उनमें सफल थींदो, वेस्ट न थींदो। अॼु माण्हू वटि धन आहे लेकिन धन खे कीअं कार्य में लॻाइणो खपे इहो ई नथो अचे। जो कुझु आहे त तन मन धन जो कुझु भी आहे उहो बाबा खे अर्पण करो। सभु मुंहिंजो समाप्त करे पूरो ट्रस्टी थी करेगा।
संपूर्ण सरेंडर है। मुंहिंजो बाबा चई करे, बाबा खे सभु कुझु ॾेई करे सभिनि सां ममत्व मिटाए ॾियणु। जे बाबा चवनि था कि हाणे इन बेहद जे ड्रामा, जेको ड्रामो हले थो न हिन सृष्टि ते, हिन ड्रामे जी हर ॻाल्हि खे सम्झी करे जीवन में हलणो खपे। असांजे हिन जीवन में जो प्रश्न हूंदा आहिनि, इहे छो थियो, हाणे छा थींदो, पोइ कीअं कंदासीं, सभु प्रश्न समाप्त थी वेंदा अगरि असां जीवन में ड्रामा खे सम्झी हलूं। अॼु कंहिंसां कुझु थिए थो त माण्हू चए थो हिन सां ईअं छो थियो, हाणे छा थींदो, कॾहिं थींदो। लेकिन इस सृष्टि ते ये ड्रामा तो हले, सत्य त्रेता द्वापर कलयुग खां ये ड्रामो हले ई थो। त हिन ड्रामे में जो पार्ट जीअं आहे, जंहिंसां जो लिखल आहे, तो थींदो ई सही, न थोड़ी थींदो। भॻवान बि चए थो हिन ड्रामे जे बंधन में मां बंधल आहियां। भगवान भी चए तो कि इन ड्रामे में जिस समय मूंखे अचणो उन समय ई मूंखे अचणो, त मां कीअं चवां भई तव्हां सां गॾु ईअं न थिए, थियणो ई आहे। कुझु बि जंहिंसां जेको बि माण्हू सां थियणो थो तो थींदो ई सही, ड्रामा में लिखल। बीमारियां ईंदी ई सही, कुझु बि दुख परेशानी परिस्थितियूं आहिनि ईंदियूं ई सही, लेकिन उन बीमारी सां बि असां मुक्त थियूं, उन दुख परेशानी में बि असां परेशान न थियूं। उनजे लाइ असांखे ड्रामा जो राज सम्झणो पवंदो कि भई ये जेको मां पिछले जन्म जो कर्म करे आई आहियां उनजो भुगतान मूंखे अॼु भुगतणो ई हुयो। लेकिन अगर असां परमात्मा खे यादि करे हुन परिस्थिति में, हुन बीमारी में अॻियां वधंदासीं त उहा भुगतान जल्दी जल्दी छुट्टो थी वेंदो, न त ॾाढो समय भुगतान भुगतणो पवंदो। जे बाबा चवनि था कि सदा दिलि सां अगरि चईंदा न मुंहिंजो बाबा, भई मां आत्मा आहियां ऐं मुंहिंजो बाबा आहे, बाबा खे मुंहिंजी आत्मा जो थी, असां पंहिंजी आत्मा खे परमात्मा असांजो पीउ आहे, हिन संबंध सां हुन सां जुड़ियल परम पिता परमात्मा असांजो पीउ आहे, मां आत्मा आहियां। त हर परिस्थिति में, हर ॻाल्हि में अगरि असांखे पंहिंजी पीउ जी यादि आई, परम पिता परमात्मा जी मुंहिंजो बाबा, त परमात्मा जी रहम जी ऐं स्नेह जी दृष्टि असांजे मथां पइजी। कंहिंजो कंहिंजो कंहिंसां स्नेह हूंदो आहे न, त भले उहो माण्हू हुन सां मिले न, हुन सां ॻाल्हाए न, लेकिन अंदरूनी जेको स्नेह हूंदो आहे न, हुन स्नेह सां हुनखे आशीर्वाद, दुआयूं, उहा मदद हुन द्वारा मिलंदी रहंदी। त बाबा चए थो ईअं अगरि असांजो परमात्मा सां स्नेह हूंदो सच्ची दिलि जो, त सदा असांखे न परमात्मा जी रहम ऐं स्नेह जी दृष्टि, सदा हुनजो आशीर्वाद, सदा हुनजी परवरिश, पालना असांखे मिलंदी रहे। बाबा चए थो कि सिर्फ़ परमात्मा सां निस्वार्थ सच्चो स्नेह रखो, त परमात्मा जी मदद असांखे सदा मिलंदी रहे। ये सूक्ष्म स्नेह ही परमात्मा सां असां ॿारनि जी पालना कंदा। जेको सूक्ष्म स्नेह हूंदो न असांजो परमात्मा सां, ये असां ॿारनि जी सदा पालना कंदो। ॿियो कुझु बि न करो, माण्हू एॾो भॻवान जे नाम जो प्रसाद था चढ़ाइनि, भोग था लॻाइनि, आरती था करनि, पाठ था करनि, सत्संग कीर्तन था करनि, भजन था करनि, लेकिन परमात्मा सां उहो स्नेह आहे। अॼु तव्हांजे ॿारनि सां, तव्हांजे संबंधियुनि सां कुझु सुठी खाइण पीअण चीज असांखे घड़ी घड़ी तव्हांजी यादि अचे थी कि मां उथां इहे खायां, कॾहिं इहे चीज ईंदी मां खावां, कॾहिं हिन संबंधियुनि सां मां मिलां, कॾहिं पंहिंजे ॿारनि सां मिलां, ओड़ो स्नेह परमात्मा सां आहे। स्नेह त माण्हू पूरो थो करे,
रोज सुबह जो उथी करे हाँ भई भगवान खे उथी करे पास करणो, अमृत वेलो करणो, लेकिन वो स्नेह थोड़ी हूंदो आहे भगवान जे लाइ। अगर स्नेह हुजे त मन भटके ई न। अॼु जेतिरा स्नेह आहे, जिस संबंधी से स्नेह आहे, वो तव्हां सां अची करे मिली त तव्हांजो मन होॾे होॾे भटकंदो, हुनमें लॻल हूंदो न, हुन सां ई ॻाल्हियूं कंदा रहंदा, हुनजी ॻाल्हियूं ॿुधंदा रहंदा, हुनजी ॻाल्हियूं मन में सोचता रहंदा। त जॾहिं परमात्मा सां तुंहिंजो सच्चो स्नेह हूंदो न त तव्हांखे ऑटोमेटिकली परमात्मा जो आशीर्वाद मिलंदो रहंदो, ऑटोमेटिकली मन होॾे हली वेंदो घड़ी घड़ी भगवान वटि, बाबा वटि, परम पिता परमात्मा। उहो स्नेह न आहे आत्मा जो परमात्मा सां, तॾहिं त माण्हू सुबुह शाम वेहे थो, हुनमें बि भगवान खे ठीक रीति मन सां यादि नथो करे सघे, छोकी हुनजो सच्चो स्नेह परम पिता परमात्मा सां न आहे। विनाशी चीजनि, विनाशी देहदारी संबंधनि सां हुनजो स्नेह आहे। त उहो विनाशी चीजूं त अॼु आहिनि, कल्ह न आहिनि, कॾहिं बि असांखे धोखो ॾेई सघे। त अहिड़नि सां स्नेह रखो ई शुभ। त बाबा चयो कि खुदा हाणे मूंसां सूक्ष्म स्नेह रखो, मूंसां स्नेह रखंदव त तव्हांजी मां पालना करे सघंदमि। त भॻवान असांजी पालना करणु चाहींदा आहिनि, लेकिन वो असांजी पालना करे नथा सघनि। भगवान ॾिसे थो कि मुंहिंजो ॿार मुंहिंजे लाइ रोज़ सुबुह उथे थो, पाठ थो करे, सत्संग कीर्तन थो करे, भई एतिरी माण्हू भक्ति करे, हुनखे त उहो त भगवान खे पाण सां गॾु बंधी छॾे। भगवान खे बि उहो ई ॿार घड़ी घड़ी यादि हुजे, हुनजे मथां ई दया दृष्टि रखे भगवान, लेकिन त बि दुनिया में दुख वधे थो। छो? छोकी सच्चो स्नेह सां नथा यादि करूं। हाँ भई सुबुह जो उथियासीं, सत्संग कीर्तन कयोसीं, भजन कयोसीं, गीतायूं शास्त्र ग्रंथ पढ़ियासीं, बस थी। त बाबा चवनि था लेकिन सच्चे स्नेह सां अगरि तव्हां मूंखे हिकु सेकेंड बि यादि कंदो न त आत्मा खे ॾाढी प्राप्ति थी वेंदी। जे बाबा चवनि था कि हाणे जेको जे आत्मा खे मूंसां सच्चो स्नेह हूंदो आहे, प्यार हूंदो आहे न, वो कहिड़े बि व्यक्ति वैभव, त हुनखे कोई माण्हू केतिरो बि प्यार ॾे, केतिरो बि चीजूं वठी ॾे, केतिरा बि हुनखे धन संपत्ति, हुनखे वो प्यारा न लॻे। जंहिंखे परमात्मा सां सच्चो स्नेह आहे, माण्हू जो भगवान जे नाम जा भजन सत्संग कीर्तन करनि था, पाठ करनि था, सभिनि खां पहिरियों त पैसो ॿुधाईंदा आहिनि, हा भई एतिरा दक्षिणा लॻंदी। अगरि उहो परमात्मा जो सच्चा मददगार हुजनि, भगवान जो सच्चा प्यारा हूंदा त कोई बि उन्हनि खे चईंदो असांजे घर इहे भागवत कहाणी आहे, इहे गीतायूं पढ़णियूं आहिनि, इहे सत्संग कीर्तन करणो आहे, सुखमनी पढ़णी आहे, इहे पाठ रखाइणो आहे, चईंदो हा भई। तव्हां खां उहो पुछे भई घणो तव्हां खां जो पुॼे वॾे, असां गुरदान आहियूं, इहे चइणो खपे न शुद्धी। ठीकु आहे, उहो कुझु ॿियो कमाइण अची नथो, हुननि खे छा खपे? शरीर खे हलाइण लाइ भोजन खपे, ताकी शरीर खे भोजन वेंदो त उहो परमात्मा जो जेको बि सुखमनी जपजी साहिब कीर्तन भागवती आदि करनि त उहो करे सघनि। ॿियो त हुननि खे कुझु न खपे न। ॿियो जेके जाते कराइणो आहे उहो अचे वठी वञे, पंहिंजो अरेंजमेंट करे उते वञी उहो सत्संग कीर्तन करे अचनि, बसि। असांखे एतिरी दक्षिणा खपे, एतिरा पैसा खपनि, ये अॼुकल्ह कमाई जो साधन थी वियो। पहिरियों ईअं न हुयो, तॾहिं त परमात्मा सां उहो प्यार हुयो, तॾहिं दुनिया में एॾो दुख न हुयो। अॼु जेका बि माण्हू भगवान जो नाम सां इहे जेका बि भजन कीर्तन करनि था, सत्संग आदि करनि था, इहे पहिरियों त पैसा था घुरनि, त हिननि जो ई परमात्मा सां सच्चो प्यार न आहे। छोकी परमात्मा चए थो
जंहिंजो मूंसां सचो प्यार हूंदो, जेको मुंहिंजो सचो प्यारो हूंदी, जेकी आत्मा, उनखे धन, वैभव, व्यक्ति, इन्हनि सभिनि सां उनखे प्यार न हूंदो। अभी खपे त सही, भई धन, रोटी आदि खाइण, शरीर निर्वाह अर्थ जे लाइ धन खपे, छोकी बल माण्हू उहो बि छोकी परमात्मा जे कार्य में लॻा आहियूं, त परमात्मा ई उन्हनि खे उहो धन ॾियाराईंदो, भई जंहिंसां हुनजो शरीर निर्वाह, उहो घुरनि, लेकिन अॼुकल्ह घुरण जो सिस्टम, ओतिरा उहो परमात्मा जो प्यारा ठही बि नथा सघनि। इन करे त माण्हू अॼुकल्ह इहे जेका बि सत्संग कीर्तन कराइनि था, सिर्फ़ु ॿाहिरां खां सुठो थो लॻे, लेकिन अंदरि आत्मा खे प्राप्ति नथी थिए, छोकी साम्हूं वारो ॿुधाइण वारी थी परमात्मा सां प्यार न आहे, हुनखे धन सां प्यार, हुनखे माण्हू चयो असां एतिरा पैसा ॾींदासीं, असां वटि सुखमनी करो, गीतायूं करो, भागवती करो, अचो, हा भई उहो धन ॾिसी करे अचे थो, त हुनजो त हुनखे त धन खीचे आयो, हुनखे कृष्ण जी, परमात्मा जी यादि, मूंखे परमात्मा जो सत्संग सभिनि खे ॿुधाइणो, मूंखे परमात्मा जी ॻाल्हियूं सभिनि खे ॿुधाइणी, उहो हिन पर्पस सां थोरी आयो, उहो त धन वठण आयो आहे। अगरि कोई सच्चे दिल सां भागवत करण अचे, सुखमनी जपजी साहिब कीर्तन करण अचे, त हुनजो सॼो ध्यानु त परमात्मा ते लॻल हुजे न, उनखे कोई केतिरो बि चए भई तव्हांखे घणा पैसा खपनि, छा खपे, तव्हांखे त परमात्मा जो सत्संग कीर्तन करणो आहे, तव्हांखे जो ॾियणो अथव हुजे, जाते जो अरेंजमेंट कराइणो अथव, असांखे बसि वठी वञिजो, अभी काफ़ी छा कराइणो आहे, वापसि छॾे वञिजो। ही अहिड़े माण्हुनि जो परमात्मा सां प्यार ऐं परमात्मा जा प्यारा ठही सघे, त उहो अॼु आहे न, तॾहिं त सिर्फ़ु माण्हुनि खे ॿाहिरां ॾाढो सुठो थो लॻे, हा ॾाढो सुठो भॼन थो ॻाए, ॾाढो सुठो कीर्तन थो ॿुधाए, ऐं हुनजे मन में त पैसा ई पैसा आहिनि। हिकु हाणे कीर्तन ख़तमु थियो, इहे भागवत ख़तमु थी, 7 ॾींहंनि जी, पोइ एतिरो पैसो मिलंदो, कोई न पैसे सां ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, ईअं कंदासीं, त बाबा चवनि था कि मुंहिंजो प्यारो केरु आहे, जंहिंखे कोई बि व्यक्ति, वैभव, धन संपत्ति प्यारो न हुजे, उहा आत्मा मुंहिंजो प्यारो थी, उहा आत्मा मूंखां शक्ति वठी करे ॿियनि खे ॾेई सघे। त बाबा चवनि था कि हाणे चेक करो कि तव्हांखे परमात्मा सां प्यार आहे या धन संपत्ति संबंधनि सां प्यार। खेली घर में चीज न मिली ओड़ी खाइण पीअण लाइ, ओतिरो धन अॼु न कमायो, त उन ॾींहुं परमात्मा खे यादि कंदे समय उहो ई सभु चीजूं यादि ईंदियूं कि संबंधी खे कुझु थी वियो, कोई दुखी परेशान आहे, त उनखे उहा ई ॻाल्हि यादि ईंदी कि परमात्मा यादि ईंदी। तव्हां परमात्मा चिंतन करो, बाक़ी सभु चिंताएं बाबा खे ॾेई छॾो, परमात्मा खे सभु चिंताएं ॾेई छॾो ऐं तव्हां परमात्मा त हिन सां छा थींदो, परमात्मा पंहिंजी सभु चिंतायूं हरे छॾो। अॼु माण्हू एतिरी सी ॻाल्हि नथो सम्झे, चए थो कि परमात्मा चिंतन करो, सभु चिंतायूं भॻवान खे, लेकिन प्रैक्टिकल सच्ची में केतिरो करे था सघो। जंहिं ॾींहुं तव्हां सच्ची में परमात्मा जो चिंतन अर्थात परमात्मा जो सत्संग कीर्तन भजन, परमात्मा जो जेको बि तव्हां ॿुधंदा आहियो ज्ञान वग़ैरह, उहो सभु जंहिं ॾींहुं तव्हां हुनजो चिंतन करणु लॻी विया, हुनजो वीचार करणु लॻी विया, वीचार त करो ई था, मुंहिंजो फलानो संबंधी कीअं थी वियो, हाणे छा थींदो, वरी ईअं थी वेंदो, हुन सां छा थो थिए, ॻाल्हि त ठहे नथी, ॿियो हुनजो दुख परेशानी दूर थिए नथो, तव्हांजो बि शरीर ख़राब थो थी वञे, हुनखे बि मदद नथी मिली वञे,
तव्हां परमात्मा खे यादि बि नथा करे सघो, उनखे मदद ॾियण लाइ। प्राप्ति छा आहे? अॼु कंहिंजो दुख परेशानी तव्हां ॿुधंदव त हुनजो चिंतन हलंदो न, अरे वीचारी केॾी दुखी आहे, केॾी आहे, हिन जे ज़रिए परमात्मा चिंतन करो ऐं ये चिंता परमात्मा खे ॾेई। बाबा तव्हांजे ॿार खे हीअ परेशानी आहे, ये चिंता तव्हां खणी छॾो और जब परमात्मा जो एॾो सुठा सुठा भजन ॻायो, कीर्तन करो, जो भी गीत ॻायो, ज्ञान जी मनन चिंतन करो, तव्हांजी अॼु जी वो चिंता खत्म थी। और जेको माण्हू दुख परेशानी में आहे न, हुनखे भी मदद मिली। अॼु माण्हू यही त ग़लती करे थो न। अॼु कंहिंखे पतो लॻियो फलाने सां ईअं थी तो चिंता करण लगे, तो भगवान जो नाम भी वठदा लेकिन वो वठी न सकता, क्योंकि हुनजे मन में वो चिंता थी हले और मन में ही परमात्मा की याद अचे। तो मन में तो हिक जी याद अची सघिजे न, या तो परमात्मा जी या ॿी कोई ॻाल्हि। त अगरि तव्हां हुन समय वो ॻाल्हि परमात्मा खे ॾेई छॾी ऐं तव्हां परमात्मा खे यादि करण खे न कहिड़ी दिशा लॻी, तो हुन समय हुन आत्मा खे परमात्मा की मदद मिली। छोकी बाबा खे ॾिसंदा, मुंहिंजो ॿार सभु चिंतायूं सभु बोझ मूंखे ॾे थो। अॼु ॿार अगरि खुदि ई टेंशन खणंदो रहे कि मूंखे हीअं करिणो आहे, उहो करिणो, उहो करे ई न सघंदो। नर्सरी LKG जे ॿार खे किताबियूं खपनि, ड्रेस खपे, त उहो वञी करे वठी सघंदो आहे? पैसा कमाए सघंदो आहे? भई किताबी वठी अचां, ड्रेस न न, पंहिंजे मम्मी पापा खे चईंदो न, वो थोड़ी टेंशन खणंदो। त उहे ई असां भी नंढा आहियूं, खुदि खे वॾा न सम्झ, परमात्मा जे अॻियां त सभी नंढा आहियूं न। त खुदि खे नंढो सम्झी करे परमात्मा खे उहो ॻाल्हि ॾेई छॾो ऐं तव्हां परमात्मा की यादि न तव्हां ॻाल्हियूं करो, न त भॼन कीर्तन ॻायो, त उहो तव्हांजी उहो ॻाल्हि खे ख़तमु करे छॾो। छोकी भॻवान खे भी मददगार खपनि न। हे भॻवान खे पंहिंजो शरीर त आहे, जॾहिं असां मन सां हुनखे यादि कंदासीं, मन में हुनखे यादि कंदासीं, त परमात्मा असांजी आत्मा द्वारा हुन आत्माउनि जी मदद कंदो। एतिरी सहज ॻाल्हि अगरि कोई सम्झी वञे त सभी आत्माउनि जो जीवन सुख शांति में बीते ऐं जंहिंखे जो परेशानी आहे उन आत्माउनि जी भी परमात्मा मदद करे थो। त एतिरो नंढो सो कमु परमात्मा असांखे ॾे थो कि जॾहिं भी तव्हांखे कंहिंजो दुख परेशानी पतो लॻे त उहो ॻाल्हि भॻवान खे ॿुधाए करे तव्हां भॻवान खे यादि कजो, उन ॻाल्हि खे भुलिजी वञो। भले कंहिंजो केतिरो भी घाटो थिए, केतिरो भी दुख हुजे, हुन ॻाल्हि खे भुलिजी वञो। अच्छा, मीठी मीठी सुठी लॻे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। मुंहिंजी पंहिंजी स्मृति सां स्नेह और रहम जी दृष्टि प्राप्त करण वारे समृद्ध संपन्न बाबा चवनि था, जो ॿार बाप खे पहचाने करे दिल सां हिकु बार भी मुंहिंजो बाबा चईंदो त रहम जो सागर बाबा अहिड़े ॿारनि खे रिटर्न में पदम गुणा हुन रूहानी प्यार सां ॾिसो। रहम और स्नेह जी दृष्टि उन्हनि खे सदा अॻियां वधाईंदी रही। अहिड़ा ॿार खे परमात्मा रहम और स्नेह जी दृष्टि उन्हनि खे सदा अॻियां वधाईंदी रही। परमात्मा खे जो चईंदो न, हा मुंहिंजो बाबा, उन्हनि खे परमात्मा जी रहम और स्नेह जी दृष्टि सदा अॻियां वधाईंदी रही। ये ही रूहानी मुंहिंजेपन जी स्मृति
अहिड़े ॿारनि जे लाइ समृद्धि बण जो आशीर्वाद थी वेंदी। बाप दादा खे मुख सां आशीर्वाद ॾियण जी आवश्यकता न पवंदी, लेकिन सूक्ष्म स्नेह जे संकल्प सां हर ॿार जी पालना थींदी रहे। भगवान कॾहिं न चईंदो तव्हांखे मां आशीर्वाद करियो। जेतिरो असां परमात्मा खे दिल सां प्यार सां यादि कंदासीं न, ओतिरो असांखे हुननि जे हुन प्यार जे रिटर्न में आशीर्वाद मिली वेंदो। त भगवान खां आशीर्वाद वठण जो तरीक़ो छा आहे? हुनखे दिल सां प्यार सां यादि करो। स्लोगन आहे, जो बाप जो प्यारा आहिनि उन्हनि खे अन्य के व्यक्ति व वैभव सां प्यार न थी सघे। जो बाप जा प्यारा ॿार आहिनि उन्हनि खे अन्य के व्यक्ति वैभव सां प्यार न थी सघे। चेक करो, अगर तव्हांखे परमात्मा सां प्यार आहे तो तव्हांखे पैसे संबंधी चीजुनि सां प्यार न हूंदो। हाँ, आहे त ठीकु आहे, न आहे त ठीकु आहे। ईअं सिचुएशन ईअं असांजी स्थिति हुजणी खपे। तॾहिं मञो हा असांखे परमात्मा सां प्यार आहे। ओम शांति। बाबा खे यादि करो।